अस्सलाम वालेकुम दोस्तों। अच्छा, कल हिकिड़ी मां पिक्चर ग्रुप में शेयर कई हुई जंहिंमें सर्किल ऐं उन सां रिलेवेंट जेतिरियूं बि टर्मिनोलॉजीज़ हुयूं उहे मैंशन थियल हुयूं। पोइ काफ़ी दोस्तनि इनबॉक्स में जेको आहे सो मैसेजिस मोकिलिया त इहे असांखे थोरो सम्झायो त इहो छा आहे। मां वेट कयां पियो त तव्हांखे इनशाला रेगुलर क्लासिस में सेखारींदासीं, पर हाणे छो जो करे कुझु टाइम रहे थो पियो इन में डेमो क्लास में, इन करे सोचियो अॼु तव्हांखे मां इहो सम्झाए छॾियां। सभिनि खां पहिरियों चवंदा असां सर्किल खे सम्झणो पवंदो। सर्किल छा हूंदो आहे? सर्किल हिकिड़ी जॉमेट्रिक शेप आहे, ठीकु आहे, जंहिंजो विच ते मर्कज़ हूंदो आहे, जेको विच वारो पॉइंट हूंदो आहे उनखे मर्कज़ चइबो आहे। हाणे सर्किल छा हूंदो आहे? सर्किल असल में जेका बि लाइन हूंदी आहे न जॉमेट्री में, उहा लाइन दरअसल हिकिड़नि टुपकनि नंढनि नंढनि टुपकनि मां ठहियलु हूंदी आहे। जीअं असांखे बाज़ारि हिकिड़ी दीवार नज़र ईंदी पई हूंदी आहे, पर जॾहिं असां उनखे खोटे करे ॾिसंदासीं त उहा नंढियुनि नंढियुनि सिरनि मां ठहियलु हूंदी आहे। सिमिलरली जॉमेट्री में काई बि शेप हूंदी, मिसाल ट्राइंगल ठहियलु हूंदो, गोल ठहियलु हूंदो, का लाइन हूंदी जेका बि लकीरनि मां यानी कि ठहियलु हूंदी, उहा जेका लाइन जेका आहे उहा छा मां ठहियलु हूंदी? टुपकनि मां ठहियलु हूंदी। त हाणे जेको हिन जी सर्किल आहे, जेका बाउंड्री आहे, जेका सर्किल जी बाउंड्री हूंदी आहे, इहा छा मां ठहियलु हूंदी आहे? इहा टुपकनि मां ठहियलु हूंदी आहे। सर्किल उनखे शेप खे चइबो आहे जंहिंमें कंहिं बि टुपके खे तव्हां खणी ॾिसंदो त उहो सर्किल खां सेंटर खां हिकु जेतिरे डिस्टेंस ते हूंदो। मिसाल हिते हिकिड़ो टुपको आहे जंहिंजो नालो ए आहे, ठीकु आहे। हिन जे विच में असां मुफ़ासिलो ॾिसंदासीं त इहो घणो हूंदो? 3 सेंटीमीटर सपोज़ कयूं था। इते वरी हिकिड़ो ॿियो टुपको हिते आहे जंहिंजो नालो असां बी रखियोसीं। असां हिन जे विच में मुफ़ासिलो ॾिसंदासीं त इहो बि छा हुजणु खपे? 3 सेंटीमीटर हुजणु खपे। ईअं असां जेके बि टुपका खणी ॾिसंदासीं टोटल हुन जे विच में जेको डिस्टेंस हुजणु खपे उहो घणो हुजणु खपे? 3 सेंटीमीटर। उनखे पाण छा चवंदासीं? सर्किल चवंदासीं। यानी अहिड़ी जामेट्री शिकिल जंहिंजे ॿाहिरियों जेकी लकीर आहे उनजो डिस्टेंस काथों बि असां चेक कयूं कहिड़े बि टुपके तो खणी करे त जेको सेंटर पॉइंट आहे उनखां हिकु जेतिरे मुफ़ासिले ते हूंदो, उनखे पाण सर्किल चवंदा आहियूं, ठीकु आहे। जेको विच वारो टुपको हूंदो आहे उनखे पाण छा चवंदा आहियूं? मर्कज़ चवंदा आहियूं। अच्छा, उनखां पोइ अची थो वञे रेडियस, ठीकु आहे। रेडियस हूंदो आहे डिस्टेंस बिटवीन सेंटर पॉइंट फ्रॉम सेंटर पॉइंट टू एनी अदर पॉइंट। माना ॿाहिरियों कोई बि तव्हां टुपको खणंदव, जेकॾहिं मां तव्हांखे सम्झायो त हे जेको ॿाहिरीं सर्किल आहे इहो छा मां ठहियलु आहे? मुख़्तलिफ़ टुपकनि मां ठहियलु आहे। इन करे तव्हां काथों बि कोई बि टुपको खणी ॾिसंदव त इन जे विच में जेको मुफ़ासिलो हूंदो उनखे पाण छा चवंदासीं? रेडियस चवंदासीं। सिंधी में पाण उनखे छा चवंदा आहियूं? रदास चवंदा आहियूं। ॻाल्हि सम्झ में आयव? रदास छा हूंदो आहे? उमूमी तौर ते उनखे हीअं ज़ाहिर कयो वेंदो आहे, हीअं करे हिते विच में सेंटर पॉइंट हूंदो आहे, इन खां हिन ताईं जेको हे मुफ़ासिलो आहे इनखे पाण छा चवंदा आहियूं? रेडियस। इनखे स्मॉल आर सां ज़ाहिर कयो वेंदो आहे, ठीकु आहे। सिंधी में इनखे पाण छा चवंदा आहियूं? रदास चवंदा आहियूं। अच्छा, जेकॾहिं हितां खां वेंदे हेसि ताईं मुफ़ासिलो, छो जो सेंटर पॉइंट आहे, हिन खां हिन ताईं मुफ़ासिलो 3 सेंटीमीटर आहे, ठीकु आहे। त हिन खां हिन ताईं मुफ़ासिलो घणो हूंदो? हे बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे 3 सेंटीमीटर ई हूंदो। अंडरस्टूड आहे? छो जो हे सेंटर पॉइंट आहे, हितां हर पॉइंट हिकु जेतिरे मुफ़ासिले ते हूंदो। हितां हे पॉइंट बि हिकु जेतिरे मुफ़ासिले ते हूंदो, हितां हे पॉइंट बि हिकु जेतिरे मुफ़ासिले ते हूंदो। इनखे जेका लकीर ॿिनि जेको आहे सो इनखे चइबो आहे डायामीटर, ठीकु आहे। डायामीटर छा खे चइबो आहे? जेको 2 रेडियस जे बराबरि हुजे। यानी जेकॾहिं रेडियस हिन जो 3 सेंटीमीटर आहे त इन जो डायामीटर घणनि सेंटीमीटर जे बराबरि थी वेंदो? 6 सेंटीमीटर जे बराबरि थी वेंदो। ॻाल्हि सम्झ में आई? यानी कि डायामीटर खे डी सां ज़ाहिर कबो आहे, ठीकु आहे, स्मॉल डी सां ज़ाहिर कबो आहे, ऐं जेको आहे डायामीटर छा जे बराबरि हूंदो आहे? 2r जे बराबरि हूंदो आहे। यानी सिंपल चइजे त डायामीटर जेकॾहिं ॾिसूं, रेडियस असांखे ख़बर हूंदी त असां उनखे डबल करे छॾींदासीं। मिसाल हिकिड़ो सर्किल वठूं था जंहिंजो असां चऊं था रेडियस जेको आहे उहो 8 मीटर आहे। हाणे तव्हांखां कोई क्वेश्चन करे सघे थो पियो पेपर में त इन जो डायामीटर केतिरो थींदो? तव्हां चवंदो डायामीटर छा जे बराबरि हूंदो आहे? 2r जे, यानी डबल करे छॾींदासीं रेडियस जे, ठीकु आहे। 2 दरमियान हिन जो जेको रेडियस आहे इहो घणो आहे? 8 आहे, त इहो 8 ॾूं घणो थी वेंदो? 16 मीटर थी वेंदो। डायामीटर 16। हाणे डायामीटर छा हूंदो आहे? डायामीटर दरअसल हिकु लाइन हूंदी आहे जेका कंहिं बि हिकु टुपके खां ॿिए टुपके ताईं वेंदी आहे, पर सेंटर मां क्रॉस कंदी आहे, ठीकु आहे। हे टुपको आहे, हितां जेकॾहिं हितां लाइन वेंदी, हे हेसि ताईं वेंदी, ॾिसो हिकु हे टुपको आहे ऐं हिकु हे टुपको आहे, इन्हनि खे जॉइन कयो अथई, पर गुज़री काथों आहे? सेंटर मां। हालांकि जेकॾहिं असां चवंदासीं ॿिनि टुपकनि खे पाण में मिलाए अहिड़ी लकीर त 2 टुपका त हिते बि आहिनि न, हिननि खे जेकॾहिं पाण में मिलाईंदी त हिनखे पाण डायामीटर न चवंदासीं। डायामीटर सिर्फ़ु उन लकीर खे चइबो आहे जेका कंहिं बि 2 टुपकनि खे पाण में मिलाए पर गुज़रे काथों? सेंटर पॉइंट तां गुज़रे। पाण उनखे छा चवंदासीं? डायामीटर चवंदासीं, ठीकु आहे। सिंधी में इनखे चइबो आहे कतुर या कतर, वाट एवर, सिंधी में इहो कतुर चइबो अथसि, ठीकु आहे। डायामीटर इनखे डी सां डिनोट कबो आहे, डी सां ज़ाहिर कबो आहे।